अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्लाह जा प्यारो, जन्नत जा हक़दारो, मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो रब साईं। कीअं आहियो असांजा प्यारा दोस्तो? तव्हांजूं मिलियूं मूंखे अल्हम्दुलिल्लाह कमेंट्स बि मिलियूं, मैसेज बि मिलिया। बसि मां एतिरो चवंदोमांव त जेके तव्हां मैसेजनि में लिखो था, पर थोड़ा माशाल्लाह पाण खे ताक़तवर कयो, ताक़तवर। पंहिंजी कमज़ोरी जेका आहे न, धारियुनि जे आॾो ज़ाहिर न कयो, पाण खे मज़बूत रखो, मज़बूत जेतिरो थी सघे। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। छो त ॾुखिया ॾींहं हमेशह थोरा हूंदा आहिनि, ॾुखिया ॾींहं हमेशह थोरा हूंदा आहिनि। सुख जा ॾींहं अल्हम्दुलिल्लाह थोरा देरि ईंदा आहिनि, बाक़ाइदे वरी जॾहिं देरि ईंदा आहिनि न त अल्हम्दुलिल्लाह बाक़ाइदे मज़े वारा हूंदा आहिनि, दिलि खे सुकून ऐं राहत ॾींदा आहिनि। जेको ॾुखियो वक़्तु हुजेव न त ॾुखे वक़्त जूं माना कोशिशि इहा कंदा कयो त पंहिंजी दिलि जो हाल कंहिंखे न ॾींदा कयो। जिन खे तव्हां ॾियो था न उहे तव्हांजो वॾा ग़मगीन थी उहे ॿुधंदा, पर कंहिं महफ़िल में वेही ऐं खिलंदा, माना हिकिड़ी कचहरी में तव्हांजी माना उहा माना इंसल्ट कंदा, पर माना परपुट हिकिड़े हिसाब सां माना ग़लति लहजनि में उहे तव्हांखे, जेके तव्हां अॼु उन्हनि खे ॾुखनि जी हाल में तव्हां उन्हनि खे पंहिंजा ॾुखनि जो इज़हार था करायो, पोइ उहे महफ़िल में तव्हांजी संगत जे आॾो वेही करे पोइ तव्हांखे वॾी माना उन ग़लति अल्फाज़नि में उहे पेश कंदा आहिनि। कोशिशि कयो ॾुखे वक़्त में अल्हम्दुलिल्लाह बहादुर थियो। ॾुखियो वक़्तु थोरो हूंदो आहे, ॾुखियो वक़्तु ईंदो आहे त छाजे करे ईंदो आहे त ॾुखे वक़्त में तव्हांखे हर शइ जी ख़बर पवंदी आहे, केरु पंहिंजो आहे केरु पराओ आहे, हर शइ जी ख़बर पवंदी आहे। मां काफ़ी दोस्तनि जा मैसेज ॾुख जा ॾाढा ॿुधा, अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो। इनबॉक्स में काफ़ी दोस्तनि मैसेज मूंॾे मोकिलिया बि। मां उन्हनि खे इहो ई जवाबु ॾिनमि, हिमत मर्दा मदद ख़ुदा। हिमत न हारियो, कंहिं बि शइ मां हिमत न हारियो, वक़्त जो इंतज़ारु कयो। अॼु जेकॾहिं वक़्तु ॾुखियो आहे न त अलाह जी ज़ात बाबरकात में यकीन रखिजांइ, सुभाणे वक़्तु सुखियो बि ईंदो इंशा अल्लाह। हिमत न हारियो, पाण खे मज़बूत रखो, मज़बूत। जेको अॼु ॾींहुं आहे इहो गुज़री बि ईंदो, बसि यकीन रखो। हिन हुन सां ॻाल्हियूं शेयर करण में फ़ाइदो को बि न आहे। उहे इंसान तव्हांजी बाक़ाइदे ग़मगीन थी माना तव्हांजी उहे ॻाल्हियूं ॿुधंदा। मां वरी बि तव्हांखे चवां थो, वरी इहे कंहिं महफ़िल में वेंदा, जा कंहिं संगत वारनि सां होटल ते वेंदा, जा किथे उताक में वेही करे पोइ उहे माना तव्हांजी वॾी हिकु परपुट माना ग़ीबत ऐं गिला जे ज़रिए ते उहे ॻाल्हियूं उहे पेश कंदा आहिनि, वरी खिलंदा बि आहिनि, खिलंदा बि आहिनि। माना अॻिले जे हिकिड़े जी तकलीफ़, छो त ॾिस न, तुंहिंजी तकलीफ़ तोसां आहे, तोखे ख़बर आहे त मूंसां तकलीफ़ केतिरी आहे, इहा उन्हनि खे ख़बर न आहे। तुंहिंजी तकलीफ़ जी तोखे ई ख़बर आहे, तूं पाण सम्झे थो मां कहिड़ी तकलीफ़ुनि मां कहिड़ी अज़ियतुनि मां थो गुज़रां। त इहा शिकायत अलाह पाक सां कंदो कर, रब ज़ुल जलाल वल इकराम सां कंदो कर, इनशा अल्लाह अन क़रीब जल्दी माना उहा तुंहिंजी तकलीफ़ दूरि थी वेंदी। हिन उन सां कंदे न त माना अञा उहा तकलीफ़ वधंदी वेंदी थी, वधंदी वेंदी आहे, वधंदी वेंदी आहे, अञा ॾींहुं घुरंदी आहे। अलाह पाक सां कंदे न, अलाह पाक सां ख़ुदा जो कसम जल्दी गुज़री वेंदी। पर यकीन रखंदे न त इनशा अल्लाह जो आज दिन है इंशा अल्लाह ये भी गुजर जाएगा। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो रब्बुल आलमीन। मां यकीन कयो तव्हांजा मैसेज ॿुधंदो आहियां, मां ॾिसां थो, मां ॿुधां बि थो, मूंखे ॾुख थींदो आहे। अल्लाह तव्हां मूंखे प्यारा आहियो, कसम अल्लाह जो वॾा मूंखे प्यारा आहियो। मां लेक्चर तव्हांखे छो ॾींदो आहियां, छो त हिन मां कुझु तव्हां पिरायो, तव्हां माण्हुनि खे कुझु सम्झो। जेके ॾिस न तव्हांखे यूज़ था कनि, जेके तव्हांखे अज़ियतूं था ॾियनि, तव्हां हिननि खे थोरो सम्झो, तव्हां उन्हनि खां किनारो कयो, कुझु वक़्त जे लाइ ग़ाइबु थी वञो, उन्हनि खां ग़ाइबु थी वेंदा न त अलाह जे फज़ल ऐं करम सां यकीन रख, उहे माण्हू तव्हांजे लाइ परेशान हूंदा। हाली फ़िलहालु शायदि तव्हां उन्हनि सां घणो मेल झेल कयो था न, मेल झेल घणी जेका आहे न इंसान खे उहा माना घणी परते कंदी आहे। जे इंसान ॾिस न, जेको इंसान पंहिंजी अना में हूंदो आहे, तकबर में हूंदो आहे न, पोइ काफ़ी सारा अहिड़ा आहिनि दोस्ती में मार खाई वेंदा आहिनि, पोइ उन्हनि जे अञा कढ वेंदा आहिनि, उन्हनि जे अञा कढ उन्हनि जे पोयां वेंदा आहिनि। तव्हां कोशिशि कयो उन्हनि जे कढ न वञो, उन्हनि खां मोटो पोइ हिते उहे तव्हां ॾे मोटंदा, पोइ हिते तव्हांखे फ़ोन करे बि घुराईंदा त किथे आहे। बहरहाल मतलबी इंसान पंहिंजे मतिलब में यादि कंदो,
जॾहिं हुनजो मतिलबु पवंदो न त उहो तव्हांखे यादि कंदो। मां काफ़ी सारा अहिड़ा बि मां ॾिठा आहिनि, मुंहिंजी पंहिंजी ज़िंदगी में बि अहिड़ा आया आहिनि जेके अॼु त उहे यादि नथा कनि, वरी उन्हनि जो मतिलबु पवंदा न, अल्हम्दुलिल्लाह मूंखे इन जी बि ख़ुशी थींदी आहे त मतिलब जे वक़्त में यादि त कनि था, अलाह जा लख अहसान आहिनि, पर हलंदी की हलायो त बहितर आहे। पर कहिड़े नमूने सां हलायो, ॾिसो अॻिले जा रवैया कहिड़ा आहिनि। जेकॾहिं अॻिले जे रवैयनि में थोरो हेर फेर आहे न त कोशिशि कयो उनखां साइड करे वञो। उनखां साइड करे वेंदे न त पोइ उनजी तोखे सॼी हक़ीक़त ज़ाहिर थींदी, तुंहिंजे साम्हूं ईंदी, सॼी साम्हूं उनजी हक़ीक़त तव्हांजी ॾाढो ज़ाहिर थींदी। बहरहाल मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। माशाअल्लाह जहिड़ा असांखे मैसेज में तव्हां सवाल था कयो, मूंखे ॾुख थींदो आहे। मर्द थियो, मर्द ताक़तवर जीअं हूंदा न, ईअं मर्द। इहे मैसेज इहे माना ॾुखनि जी ॻाल्हियूं, इहे माना छा हिकिड़ो ॾिसंदा आहिनि। बसि इहा सोच, इहा हिकिड़ी इम्तिहान आहे, हिकिड़ो इम्तिहान आहे। इम्तिहान जे वक़्त में हर शइ सनाटा हूंदो आहे। अंदरि ॾिठो त कॾहिं इम्तिहान ॾिनो अथव एग्ज़ामनि जे वक़्त में, ॾिठो हूंदो न अंदरि जॾहिं पेपर लिखंदा आहियूं त हर शइ ख़ामोशी हूंदी आहे, सनाटो ई सनाटो हूंदो आहे, माना का शोर शराब बि न हूंदो आहे, कुझु बि न हूंदो आहे। त तुंहिंजो हिन महिल इम्तिहान थो हले, ॾुखियो वक़्तु आहे न, सम्झि इम्तिहान थो हले। इम्तिहान जे वक़्त में ख़ालिक़ अकबर रब्ज़ुल जलाल वल इकराम थोरो ख़ामोश हूंदो आहे। ख़ामोश छो हूंदो आहे? तोखे ॾिसंदो आहे त केतिरो बंदो सब्र थो करे, केतिरो बंदो सब्र थो करे। पर उन सब्र में अल्हम्दुलिल्लाह पास थी वञे न, अलाह रब ज़ुल जलाल जा मौजज़ा तूं पाण ॾिसंदे। अलाह तोखे ख़ुशि रखंदो रब्बुल आलमीन। बहरहाल हिकिड़े दोस्त मैसेज कयो, मां हुनखे वरी बि माना रिक्वेस्ट थो कयां त जेके तव्हांखे यूज़ था कनि न, तव्हांखे इस्तेमालु था कनि, उन्हनि खे थोरो सम्झो। तव्हां बि ॾिसो न हिकिड़ा इंसान आहियो, अल्हम्दुलिल्लाह तव्हां बि उन्हनि जी ॾाढो हिकु वैल्यू रखो था, पंहिंजी इज़त रखो था, सदको वञा रब जे नाम तां। तव्हां में बि जान आहे, साहु आहे, हर शइ आहे। जहिड़ी दिलि तोखे आहे तहिड़ी दिलि उन्हनि खे आहे। जेकी तव्हांजी दिलि जो क़दुरु नथा कनि त पोइ उनजे कॾ लॻण बि तव्हांजी माना ग़लती आहे न। मुंहिंजा सुहिणा, हे जेको वक़्तु हले थो न 2021 जो, इन वक़्त में ख़ालिक़ अकबर रब्ज़ुल जलाल वल इकराम सां मोहबत कर, यकीन रख न। बहरहाल करे ॾिस, इंशाअल्लाह ख़बर पोइ पवंदी, करे ॾिस। तूं पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजी राहत ऐं सुकून महसूसु न करे तूं मूंखे चइजांइ। अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो रब्बुल आलमीन। मां पंहिंजो क़ीमती टाइम जा मां हिकिड़ो वक़्तु मां कॾहिं बि तव्हां ॾे लेक्चर पेश कंदो आहियां, छाजे करे पेश कंदो आहियां? मां को तव्हां खां पैसा कोन थो वठां, मां सिर्फ़ु ॾिसां थो त अलाह जी ख़लिक़ल इंसान ज़ात सां इहे रवैया, इहे मुश्किलातूं, इहे परेशानियूं हलनि थियूं। अॼु जाते कोचिंग सेंटर ते स्टूडेंट पंहिंजी तालीम वठणु वेंदा न, त उन्हनि खे बि अहिड़ियूं नसीहतूं न मिलंदियूं। जेके अॼु स्कूल में पंहिंजी फीस भरींदा न, ख़ुदा जो कसम उन्हनि खे बि अहिड़ियूं नसीहतूं न मिलंदियूं। तव्हां कंहिंजी मारियुनि जा बचायो, मूंखे फ़ाइदो न आहे। मां हिकिड़ो ॾिस, मां जेकॾहिं तव्हां ताईं ॻाल्हि पहुचायां त मूंखे इन जो ॾिस न, मूंखे अल्हम्दुलिल्लाह मूंखे पंहिंजी ड्यूटी आहे, मां जॉब कंदो आहियां, मां ड्राइवर आहियां हिकु आउट ऑफ कंट्री में, सऊदी अरब जिद्दा में मां ड्राइवर आहियां। मां पंहिंजो क़ीमती वक़्तु बि कढी मां लेक्चर ठाहींदो आहियां, उहो लेक्चर तव्हां ताईं पहुचाईंदो आहियां। मूंखे अलाह यकीन कयो न, मूंखे को यूट्यूब ते कमाइण जो या फेसबुक पेज ते मूंखे कमाइण जो या मूंखे फेमस थियण जो मूंखे शौक़ु न आहे। हिकिड़ो मूंखे शौक़ु हुजे त मां यूट्यूब मां कमाईंदुमि, मां पेजनि तां कमाईंदुमि, मां टिकटॉकनि ते कमाईंदुमि, मां फेमस थींदुमि, मूंखे गुल विझंदा। अलाह जे फज़ल ऐं करम सां केतिरो बि अलाह मूंखे मथे करे, पर इंशाअल्लाह तबारक अल्लाह मूंखे मुंहिंजे पोयों अगरि तव्हां काफ़िलो ॾिसी वञो न, मुंहिंजे पोयों अगरि जी काफ़िलो हुजे उहो ॾिसी वञो न त सम्झिजो त इहे मुनाफ़िक़ आहे। मूंखे काफ़िले बणाइण जो शौक़ु न आहे त मां हिकिड़ो पंहिंजो काफ़िलो बणायां या मुंहिंजे पोयों ख़ल्क़ हुजे या मुंहिंजा नारा हाणे न। अलाह पाक मूंखे इन खां इंशाअल्लाह अवल मौत ॾींदो, मां अहिड़े तकबर ऐं अना में न हूंदुमि त मुंहिंजे पोयों को नारो हणे। छो जेके मुंहिंजे पोयां नारा हणंदा न, पोइ मां पहिरें नंबर जो कसम अलाह जो मुनाफ़िक़ थींदो, मां मुनाफ़िक़। ऐं इहे मूंखे काफ़ी सारा कमेंट्स में जा मैसेजनि में बि चवंदा आहियो,
मां तव्हांखे गिफ्ट ॾियां, मुंहिंजा सुहिणा मूंखे गिफ्ट न ॾे, इहा गिफ्ट पंहिंजी अमर जीजल खे ॾे। मां गिफ्ट जो बुखियो न आहियां। हिकिड़े जीअं असांजे भाउ दोस्त, अलाह उनखे बि सलामत रखंदो, कैनेडा मां असांजो कमलेश दीवान साहब कुझु कमेंट्स लिखिया ई त कंहिं बि हेल्प जी तव्हांखे ज़रूरत हुजे या कंहिं बि शइ जी तव्हांखे मदद खपे, मुंहिंजो नालो कमलेश आहे, मां पाण कैनेडा में कैनेडा में रहंदो। अलाह उनखे ख़ुशि रखे। कमलेश भाउ तुंहिंजी वॾी महिरबानी। मूंखे पैसे जी का लालच न आहे, मां पैसे जे करे इहो कमु कोन थो कयां। मां हिकु अलाह जी ख़लकियल इंसान ज़ात खे इहदिन सिरातल मुस्तक़ीम रस्ते ते इनशा अल्लाह मां पंहिंजी पूरी कोशिशि कंदुमि, जेतिरो मुंहिंजे साह में दम आहे ऐं हक़ ऐं सच मां पेश कंदो ईंदुमि, जेतिरो बि मुंहिंजे साह में दम आहे। मुंहिंजी का लालच कान्हे का त मां तव्हां खां हिकिड़ो पैसो वठा। जेकॾहिं अलाह साईं रब्बुल आलमीन जा लख एहसान आहिनि, मूंखे जेतिरी उन ॾात ॾिनी आहे, मां जेतिरी रब जी तारीफ़ कयां उहा बि घटि आहे। मूंखे ताक़त कान्हे का, मुंहिंजे दिलि दिमाग़ में जेको रखे थो त उहो ख़ालिक़ अकबर रब ज़ुल जलाल वल इकराम थो रखे। मूंखे ताक़त का बि कान्हे का। जहिड़े वक़्तु लेक्चर जे टाइम में मां वेंदो आहियां त मुंहिंजी केरु हेल्प कंदो आहे, उहो रब ज़ुल जलाल वल इकराम कंदो आहे। काफ़ी सारा वार सम्झंदा हूंदा त ॾाढो लिखी वेंदो आहे, मां लिखी बि न वेंदो आहियां। जॾहिं मां इरादो कंदो आहियां न त मूंखे लेक्चर करिणो आहे त रब खे इहो चवंदा आहिनि त इहा कना ॿुधो भई इहा कनस्तीन, मुंहिंजा ख़ालिक़ अकबर रब ज़ुल जलाल वल इकराम, मां तुंहिंजी इबादत कयां, तोखां ई मदद थो घुरां इनशा अल्लाह। मुंहिंजो सिर्फ़ु जेको हिन टाइम लेक्चर जे टाइम मुंहिंजो उस्ताद आहे न, त उहो ख़ालिक़ अकबर रब ज़ुल जलाल वल इकराम आहे। इंसाननि मां उस्ताद मुंहिंजो हिन वक़्तु कोई बि कोन्हे। जॾहिं लेक्चर जी मां सीट ते वेंदो न, मूंखे सिर्फ़ु अल्हम्दुलिल्लाह अलाह पाक जी मदद हूंदी आहे, अलाह पाक ई मदद कंदो आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह इनशा अल्लाह तबारक अल्लाह। तूं यकीन न कर बहरहाल, मतां तुंहिंजो नस्ल जेको अचण वारो नस्ल आहे अल्हम्दुलिल्लाह, उन्हनि खे त शायदि हिन ॻाल्हियुनि जी ज़रूरत हूंदी। इनशा अल्लाह उहे यकीन बि कंदा ऐं इनशा अल्लाह उन रवैयनि ते बि हलंदा। बाक़ी काफ़ी सारनि जो ॿियनि जो बि मैसेज हूंदा त ज़ुबैर भाउ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत मुबारक रखो। बेशक मां सुनत मुबारक बि रखंदुमि, पर जंहिं मूंखे ख़ालिक़ अकबर रब ज़ुल जलाल वल इकराम हिन मंज़िल ते आंदो आहे त सुनत मुबारक जो बि रस्तो उहो रब ॾींदो, तूं न ॾींदे। जंहिं वक़्तु रब चाहियो न, उन वक़्तु मुंहिंजे चेहरे ते सुनत मुबारक ॾिसंदे इनशा अल्लाह। मुस्तफ़ा मुहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत मुबारक, ॾाढी मुबारक इनशा अल्लाह तूं ॾिसंदे असांजे चेहरे ते। इहो तूं मूंखे नथो करे सघे त ॾाढ़ी रखरायो जा हीअं कयो या हूअं कयो। इहो अलाह रब ज़ुल जलाल वल इकराम जे वक़्त में मूंखे हुकुम ॾिनो, मां इनशा अल्लाह अज़ ख़ुदि मां तोखे बि न ॾिसंदुमि। बहरहाल माइंड न कजांइ, तुंहिंजी बि ॻाल्हियूं मूंखे भलियूं लॻंदियूं आहिनि। के दोस्त चवंदा आहिनि त पंहिंजे चेहरे ते ॾाढ़ी रख, मां ॾाढ़ी रखंदुमि इनशा अल्लाह। पर हर शइ वक़्त सां, जे रब ज़ुल जलाल वल इकराम हिन जवानी में मूंखे हिन मंज़िल ते पहुचायो आहे त आगे बि वो ही मदद करेगा न। कौन? रब ज़ुल जलाल वल इकराम इनशा अल्लाह। बसि जेको मां चयो अल्हम्दुलिल्लाह, थोरो चवणु घणो सम्झणु। अलाह तव्हांखे सलामत शाद आबाद रखंदो, जिते हूंदो ख़ुशि हूंदो इनशा अल्लाह। हा, बाक़ी रही ॻाल्हि जेकॾहिं व्हाट्सएप जे नंबर जे लाइ था चओ, व्हाट्सएप जे नंबर खां तोखे ॾिस केॾो बि मुश्किल हुजे, परेशानी हुजे न, तूं अल्हम्दुलिल्लाह मैसेज करे छॾ, तोखे हुनजो जवाबु मिली वेंदो इनबॉक्स में। जज़ाक अल्लाह ख़ैर, मां सलाम।